नाज़िन ٹنڈو रहीम जे काछे में पीअण जे पाणी जो बहिरान शिदत अख़्तियार करे वियो आहे, जे सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हनीफ रुदराणी जी हीअ रिपोर्ट। काछे में उन्हारो ईंदे ई पीअण जे पाणी जो मसलो इंतहाई शिदत इख्तियार करे वरितो आहे। काछे जे ॻोठ जान मोहम्मद रुदराणी जे रहवासियुनि ॻोठ में पीअण जे साफ़ पाणी समेत बुनियादी सहूलियतूं न हुजण करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। ॻोठाणनि मीडिया खां ॿुधाईंदे चयो त खारो पाणी वापराइण सबबि पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहियूं। साफ़ पाणी न हुजण करे इंतहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ॻोठ जान मोहम्मद रुदराणी जे रहवासी आहियां। पाणी जो बिल्कुलु असां वटि हे 1992 खां वठी बिल्कुलु न पाणी असां वटि मिठो आहे, न पाणी जो को सहूलियत आहे। अली हसन शाहानी खां परियों ॻोठ आहे, उतां भरे था अचूं। कम से कम इहो आहे त असांजे हर हिकु घर जो 200 रुपया पाणी जे लाइ साइकिल मोटरनि ते ख़र्च आहे। अर्ज़ु असांजो इहो आहे त सदाईं असां दाहूं कंदा ईंदा आहियूं। वोटर बि पीपल्स पार्टी जा ई आहियूं सदाईं। कंहिं वक़्त खां वठी हीअ ॻोठ जान मोहम्मद जो ॻोठ वॾो ॻोठ आहे। हे सम्झो ईअं त हिकिड़ो 4 ॻोठ जेतिरो बराबरि आहे, वॾो नंढो ॻोठ बि न आहे। हिते पाणी जे लाइ त असांखे माना कंहिं वक़्त खां वठी तकलीफ़ आहे। ॿियो त इहो खॾनि जो पाणी माल मताब असांजो उतां पीए, असां बि उहो ई पाणी मजबूरनि को ग़रीब माण्हू आहे परे खां त आणे नथो सघे। जेकॾहिं असां हितां ई खॾनि जा किनो पाणी था पियूं त पोइ बीमारियूं पैदा थी था वञनि, नंढा ॿार वॾा बुज़ुर्ग, पोइ असांखे तमामु तकलीफ़। हाणे अर्ज़ु असांजो तव्हांखे नुमाइंदनि खे इहो आहे त असांखे को आर ओ प्लांट हिते ॾिनो वञे, जीअं असांजो कम से कम पाणी जो त मसइलो हल थी वञे। न असां वटि पाणी आहे, जेको नंढा ॿार हींअर पाणी उन्हनि पीतो आहे त उन्हनि खे असां रोज़ु डॉक्टरनि ते भॼायूं था त उन्हनि जो सिहत सही नथो रहे। घणनि टाइमनि खां वठी कम से कम 10-15 सालनि वटि असां वटि पाणी पीअण जो कोन्हे। 5 माइल परे गाॾियुनि ते गॾहनि ते खणी वञी उते पाणी भरे था अचूं, ऐं राति जो वरी पाणी खुटी थो वञे त असां उहे सूरनि में पिया आहियूं। हींअर खॾा आहिनि, सफ़ा कम जा ई न आहिनि। कुता बि उते, गॾह बि उते, माल बि उते, उहो पाणी न पीअंदासीं कहिड़ो माण्हुनि जो सिहत सही थींदो। असां त ख़र्चु करे करे थकिजी पिया आहियूं। ऐं महिरबानी करे जो पाणी असांखे साफ़ जल्द कंहिं आरो प्लांट लॻिजे या कंहिं नमूने सां कढी असांखे पाणी इहो 10-15 ॾींहंनि में पहुचाईंदो त असांजी वॾी वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे सिंध सरकार ऐं तक जे चुनियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द ॻोठ जान मोहम्मद रुदराणी में आर ओ प्लांट फराहम करे पीअण जे पाणी जो मसइलो हल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु हनीफ रुदराणी, मीरा टीवी न्यूज़, ٹنڈو रहीम।